अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सां रहियो पारस न्यूज़ शामिल कयूं था। दादू मां सरवल जलाल सोलंकी जी रिपोर्ट। दादू में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। हफ़्तो अॻु दादू जे ख्वाजा असराइन जे गुरु जे घर मां थियल चोरी वापसि न थियण ते ख्वाजा असराइन हंगामी गॾिजाणी कोठाए वरिती। गॾिजाणी में गुरु ख्वाजा सरा हमज़ा फ़कीर, मैडम रखी, मैडम काजल, मैडम सुहाना फ़कीर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख्वाजा सरा तंज़ीम जे अॻुवाण गुरु हमज़ा फ़कीर चयो त समूरे शहर जो अमन तबाह थी वियो आहे। काई राति चोरी ऐं दाड़े खां ख़ाली न आहे। असां खदरा फ़कीर ॿियनि जे ख़ुशियुनि में शामिल थियण वारे मज़लूम क़ौम आहियूं। चोरनि असां फ़कीरनि खे बि न बख़्शियो आहे। असां पिनी ख़ैरातूं वठी पंहिंजो गुज़र सफ़र करियूं था। थियल चोरई अगरि पुलिस वापसि न कराए त समूरी सिंध जा ख्वाजा सरा एहतजाजी तहरीक जो सॾु ॾींदासीं। 2 ॾींहंनि अंदरि अगरि पुलिस चोरी वापसि न कराई त समूरा खदरा फ़कीर प्रेस क्लब दादू ऐं SSP ऑफिस आॾो दौलत तमामनि सां ताड़ियूं वॼाए अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो SP दादू ऐं SHO A सेक्शन ख़िलाफ़ करे धरनो हणंदासीं।